सिंध जे इतलात खाते पारां फिल्म ऐं नाटक इंडस्ट्री सां लाॻापियल माण्हुनि जी मदद करण लाइ बोर्ड क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध काबीना जी मंज़ूरीअ बाद सिंध जे इतलात खाते पारां फिल्म ऐं नाटक प्रोडक्शन बोर्ड जो क़याम अमल में आंदो वियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि थियल इजलास में बोर्ड क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो। उन मौक़े ते सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त बोर्ड फिल्म ऐं नाटक प्रोडक्शन सां लाॻापियल माण्हुनि सां सहकार कंदो, जॾहिं त फिल्म ऐं ड्रामा प्रोडक्शन बोर्ड सक़ाफ़ती नुमाइंदगी ऐं तख़लीक़ी सलाहियतुनि खे हथी वठण लाइ अहम किरदार अदा कंदो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त नए टैलेंट खे हथी वठण लाइ जोगा उपाउ वरिता पिया वञनि, जॾहिं त सिंध हुकूमत सिंध जी अज़ीम ऐं झूनी तहज़ीब तोड़े सक़ाफ़त खे उजागर करण लाइ जाखोड़ करे रही आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त फिल्म ऐं ड्रामनि जी मदद सां पाकिस्तान ख़ासि तौर ते सिंध में हाकारी सोच खे हथी वठण जी ज़रूरत आहे। सिंध जे सीनियर वज़ीर चयो त बुरायुनि खे रोकण ऐं उन्हनि जे नाकारी असरनि जे ख़ात्मे जे लाइ सिविल सोसाइटी ऐं फनकारनि सां गॾोगॾु सभिनी माण्हुनि खे किरदारु अदा करणो पवंदो। मीडिया इंडस्ट्रीअ खे वधीक मुआवनत जी ज़रूरत आहे। शर्जील इनाम मेमण चयो त सिंध जो इतलात खातो समूरा वसीला क़तब आणींदे माण्हुनि ताईं हाकारी सोच पहुचाइण लाइ किरदारु अदा कंदो रहंदो। गॾिजाणीअ में सिंध जो इतलात खाते वारो सेक्रेटरी नदीम रहमान मेमण, डायरेक्टर एडवर्टाइज़मेंट मोहम्मद यूसुफ काबूरो, डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन सारंग लतीफ़ चांडियो ऐं ॿियनि शिरकत कई।